सां लुंडो शाख में नींगर वंहिंजन ते ॿुॾी फौत थी वियो आहे। ॻोठ झंडू ख़ान ज़रदारी जो रहवासी 15 वरियनि जो शिराज ज़रदारी शाख में वंहिंजन ते ॿुॾी फौत थी वियो आहे। केतिरनि ई कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ लाश हथ करे वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त नींगर जे सदमे में वालदेन खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। सुरहाड़ी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। लुंडो शाख में नींगर वंहिंजन ते ॿुॾी फौत थी वियो आहे। ॻोठ झुंडो ख़ान ज़रदारी जो रहवासी 15 वरियनि जो शिराज ज़रदारी शाख में वंहिंजन ते ॿुॾी फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर फयाज़ हुसैन ज़रदारी खां। जी फयाज़ हुसैन, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सराड़ी वेझो लुंडो शाख में 15 वरियनि जो नींगर शाख में वेझे ॿुॾी फौत थी वियो आहे। ॻोठ झंडो ख़ान ज़रदारी जो रहवासी 15 वरियनि जो नींगर 8 दर्जे जो शागिर्द शिराज ज़रदारी लुंडो शाख में वेझे ॿुॾी फौत थी वियो। वारसनि पारां केतिरे कलाकनि खां लाश ॻोल्हा कंदे केतिरे कलाक खां पोइ लाश लुंडो शाख मां हथ करे वरितो। घर पुछनि ते कोरा मची वियो। वारसनि खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। जी फयाज़, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।